पाकिस्तानी? अरे हे छा पाकिस्तानी पाकिस्तानी लगाए वेठा आहियो? असां सिंधी भारतवासी आहियूं। हाँ, कान्हे असांजो कोई प्रांत, कान्हे असांजी कोई जमीन। पूरे भारत में, पूरे विश्व में असां बिखरल पिखरल आहियूं। उन खां पोइ बि असां भारतवासी आहियूं। आज़ादी सां पहले अखंड भारत में सिंध असांजो प्रांत हूंदो हुयो, जेको हाणे पाकिस्तान में आहे। गांधी जी जे आग्रह ते भारत जे हित लाइ असां सिंध पंहिंजो योगदान ॾिनो। पंहिंजी जन्मभूमि, पंहिंजी संस्कृति, हे भारतवर्ष लाइ, हिन जे प्रेम लाइ सभु बलिदान कयो। चाहे कोई वॾी मिसाल कान्हे। आज़ादी जे पोइ हिननि गुजरातियुनि खे गुजरात मिलो, हिन पंजाबियुनि खे पंजाब मिलो ऐं बंगालियुनि खे बंगाल मिलो, पर असां सिंधी पूरे भारत में फैलिजी वियासीं। जे प्रांत में वियासीं, होॾां जी भाषा, होॾां जी संस्कृति सभु अपनाईसीं। ऐं कदर निभाई कि असांजी भाषा, असांजी संस्कृति अहिड़े खतरे में पइजी वई। छा हे कोई वॾो त्याग कान्हे? पंहिंजे प्रांत मां आयासीं, खाली हथ हुयासीं। पंहिंजी महिनत, पंहिंजे बल, पंहिंजी ईमानदारी सां असां पंहिंजो नालो ठातोसीं, पंहिंजी जॻह ठातीसीं। अॼु ताणी एतिरी घटि तइदाद में असां थी करे बि कॾहिं सरकार जे अॻिते कॾहिं हथ न जोड़ासीं कि असांखे आरक्षण खपे, कॾहिं उन जो आंदोलन न कयोसीं। उन खां पोइ बि हे असांखे पाकिस्तानी था चवनि। ॾाढो ॾुख थींदो आहे। ऐं हुन सां वधीक ॾुख थींदो आहे कि असांजा पंहिंजा ॿार, हे नौजवान, हे पाकिस्तान अक्षर जो जवाबु नथा ॾेई सघनि। छाजे लाइ? कि हिननि खे पंहिंजी संस्कृति, पंहिंजी भाषा, हिन जी ॼाण कान्हे। हे भुलिजी विया आहिनि कि असां सिंधी भारतवासी आहियूं।